वेलकम टू सिंस सॉफ्ट स्टूडियो। दिस इज साल चांडियो। सो अॼु असां सिखंदासीं मोडियम जे बारे में। त मोडियम आहे छा ऐं मोडियम जो छा कॉन्सेप्ट आहे, मोडियम असांखे केरु ॾींदो। मोडियम मीन्स मॉड्यूलेशन डीमॉड्यूलेशन। मोडियम मॉड्यूलेशन एंड डीमॉड्यूलेशन। मॉड्यूलेशन डीमॉड्यूलेशन मीन्स के जेको कन्वर्ट कराईंदो आहे सिग्नल्स के, सिग्नल कन्वर्टर ही सिग्नल कन्वर्टर मीन्स के जॾहिं भी सिग्नल्स के कन्वर्ट करणो हूंदो असांखे, जीअं फॉर एग्जांपल असां जहिड़े टाइम फर्स्ट ऑफ ऑल असां PTCL वारनि खां लाइन वठंदा आहियूं छाजी, इंटरनेट जेके असां रिसीवर जे लाइ इस्तेमालु कराईंदा आहियूं, त उहो असांजी मोडियम जे थ्रू असांखे मिलंदो आहे इंटरनेट। पर पहिरियों असां छा PTCL वारनि खां टेलीफोन जी वायर कनेक्ट वठंदा आहियूं, यानी कि टेलीफोन इस्तेमालु करण जे लाइ। उन खां पोइ असांखे नीड पई इंटरनेट हलाइण जी, त इंटरनेट हलाइण जे लाइ डेफिनेटली असांखे ज़रूरत पवंदी मोडियम जी। मीन्स के कन्वर्ट करणु, छो त जेके टेलीफोन जा सिग्नल्स हूंदा आहिनि उहे डिजिटल हूंदा आहिनि, उहे डिजिटल हूंदा आहिनि। उन्हनि खे कन्वर्ट इंटरनेट जेका हलंदी आहे उन जा सिग्नल्स कहिड़ा हूंदा आहिनि, एनालॉग। मीन्स के हिते असां मोडियम कनेक्शन ॾिनोसीं, हेॾां टेलीफोन जी वायर कनेक्शन आहे ऐं हेॾां इंटरनेट असां PC कनेक्ट कयो आहे पंहिंजो। ठीकु आहे, हीअ PC कनेक्ट थियल आहे। जॾहिं बि असांजा सिग्नल्स हेॾां ईंदा डेफिनेटली कहिड़ा एनालॉग, हेॾां ईंदा जेके इंटरनेट जा कनेक्शन्स हूंदो उहो असांजा हीअं हूंदा। मीन्स के 0 1 0 1 0 1 0 इन तरीक़े सां हीअ असांजा सिग्नल्स सेम तरीक़े सां हीअं अची वेंदा सिग्नल्स, हीअ असांजा यूज़ थींदा आहिनि। इहे मीन्स के जेको मोडियम आहे उहो असांजो इस्तेमालु थींदो आहे कन्वर्जन जे लाइ। छाजा डिजिटल सिग्नल्स हूंदा त एनालॉग में अची वेंदा, एनालॉग जा अची वेंदा त उन्हनि खे डिजिटल में कन्वर्ट कंदो। मीन्स के हीअ असांखे ॾींदा आहिनि PTCL वारी ऑफिस वारा, जेके असां टेलीफोन जी वायर जी मदद सां। अगरि असां हिन खे वाईफाई जे थ्रू यूज़ करणु था चाहियूं त पोइ असांखे नीड पवंदी आहे TP लिंक राउटर जी। TP लिंक राउटर बि जेको असांखे हिन तरीक़े सां इंस्टॉल्स हूंदो आहे उनजो, जेको असांखे वाईफाई प्रोवाइड कंदो आहे, जेको वाईफाई जे लाइ असां इस्तेमालु करे सघूं था TP लिंक खे। इट मीन्स मॉड्यूलेशन जेको डीमॉड्यूलेशन इस्तेमालु थींदो त असांजा सिग्नल्स कन्वर्जन थींदा आहिनि। मीन्स के अगरि एनालॉग अची वेंदा त डिजिटल में थी वेंदा, डिजिटल में हूंदा त एनालॉग में अची वेंदा। मीन्स एनालॉग सिग्नल्स हूंदा तो डिजिटल में थी वेंदा, ऐं जेकॾहिं डिजिटल अची वेंदा त उहे कन्वर्ट थी वेंदा छा में, एनालॉग में। ही कमु आहे सॼो मोडियम जो। यानी कि मोडियम PTCL वारा ॾींदा आहिनि असांखे, जेके वायर असां जॾहिं लॻाराईंदा आहियूं पहिरियों दफ़ो, त पोइ असां उन्हनि खे इंटरनेट जनरेट करण जे लाइ असां यूज़ कराईंदा आहियूं मोडियम जी मदद सां। होप के असांखे इंटरनेट जे बारे में बेसिक नॉलेज अची वई हिन जे थ्रू। अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।